साईं वटि सहाबा किराम जो झुरमट रहे पियो। ओरे परे जा माण्हू मिलण जे लाइ अचनि पिया। मदीने जो शहर बि वॾो हुयो। तबीब हकीम अची रहियो त मां सहाबा किराम जो इलाजु कंदुसि। उहो बीमार थी पियो, उनजी दवा दरमल कयां। उहो साल पूरो उहो तबीब रहियो, पर कंहिं माण्हू उन खां मथे सूर जी दवा बि कोन वरिती पूरो साल। उन चयो त साईं तव्हांजा साहबी त को बीमार थिए ई कोन थो, मूंखे मोकिलियो त मां त वञा पंहिंजे ॻोठ। पाण फरमाए त मूं पंहिंजे साहबनि खे जेका तालीम ॾिनी आहे उन ते जेको अमल पेरा रहंदो उनखे तबीब जी ज़रूरत न पवंदी। उन तबीब चई कहिड़ो इलाजु तव्हां हिन खे ॾिनो आहे जो हिननि खे तबीब जी ज़रूरत ई नथी पए, बीमारी नथा थियनि, हे कहिड़ी दवा हिननि खे तव्हां ॾिनी आहे? पाण फरमायूं त मुंहिंजा साहबी घणी बुख लॻंदी आहे त पोइ खाईंदा आहिनि, वरी अञा थोरो ॿ टे गिरहनि जी गुंजाइश हूंदी आहे त मानी मौत कढंदा आहिनि, यानी पेट भरे न खाईंदा आहिनि, इन जे करे ई बीमार न थी सघे। इहा लख जी ॻाल्हि अथव। जेके बीमारियूं थियनि थियूं सभु पेट जे करे, खाधनि जे करे। माण्हू हिकिड़ी मानी खाई वेठा, वरी ॿी का चङी अची वई त वरी उहा बि हणो अंदरि, वरी अञा का ॿी सण बि मानी अची वई त वरी उहा बि हण पेट में। पेट आहे शैतान जी ब्रीफ केस। घणो खाइण बीमारियुनि खे दावत ॾियणो आहे, ऐं हिकिड़े टाइम ते मुख़्तलिफ़ खाधा गॾाइण, चटणी, खटाण, मिठाण, चहराण, मच्छी, गोश्त, अंडो, सब्ज़ी, दाल, सभु शयूं मिलाए वॾा माण्हू जेके खाइनि था न, उहे ॾिसो त हिकिड़े दस्तरखान ते कई क़िस्मनि जा ताम गॾाईंदा। पोइ हर खाधे जी तासीर जुदा आहे, उन जा असरात जुदा आहिनि। कॾहिं ईअं थींदो आहे जो हिक ॿिए जे मुतसादिम थी पवंदा आहिनि। पेट त हिकिड़ो आहे न, हाणे मिसाल मच्छी बि खाधई, गोश्त बि खाधई, अंडो बि खाधई, खीर बि खाधई, अंदरि पेट त थांव हिकिड़ो आहे जंहिंमें इहे सभु शयूं गॾु। खीर जी तासीर पंहिंजी आहे, मच्छी जी तासीर पंहिंजी आहे, उहे अंदरि वञी गॾिबा न त उहे अंदरि बिगाड़ पैदा कंदा। हाफ़िज़ इब्न क़य्यिम लिखियो आहे त जेको माण्हू मच्छी ऐं खीर गॾाए खाईंदो उनखे चमड़े जी बीमारी चिटी थींदी आहे न, अछो भॻ, या भॻ जी बीमारी उनखे थी पवंदी। पंहिंजो छा चयमि, मच्छी ऐं खीर, इहे गॾाए खाइण सां ॿ ख़तरनाक बीमारियूं थियनि थियूं। हिकिड़ो भॻ जी बीमारी, ॿियो थी सघे थो इन माण्हू खे मिर्गी थी पए, ऐं मिर्गी ॾिसो केॾी ख़तरनाक बीमारी आहे। या वरी कुकड़ जो अंडो ऐं खीर, इहे गॾाए खाइण सां बि इहा चिटी जी बीमारी थी सघे थी। गिदरो ऐं खीर गॾाए खाइण सां पेट जी बीमारी थी सघे थी। इन तरह सां मुख़्तलिफ़ शयुनि जा मुख़्तलिफ़ असरात आहिनि। उहे जॾहिं माण्हू हिकिड़े ई पेट में गॾिजी था वञनि त पोइ उहे एक्शन जो रिएक्शन थिए थो, पोइ बजाए फ़ाइदे जे उन में नुक़सानु थी पवे थो। तंहिंजे करे मानी खाइजे हिकिड़े ई क़िस्म जी, पोइ ॿिए चकर ते वरी ॿियो टाइम जेको आहे उन में पोइ वरी ॿी खाओ, पंहिंजी तबियत खे भली ख़ुशि कयो, पर हिकिड़े दस्तरखान ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ताम गॾाइण खां साईं करीमन मना फरमाई आहे। ऐं ॿियो खाधे जे मथां खाधो, खाधे जे मथां खाधो खाइण, इहो बि बीमारियुनि खे दावत ॾियणु आहे। हिकिड़ो माण्हू पियो चए साईं फ़क़ीर तव्हांजा ईअं था खाइनि जे मींहं को टपड़ अंदरि कबा आहिनि।
मुला हुजनि बजणा उन्हनि खे भत ॾिनऊं उन भत में वरी मथां खीर विधऊं हिकिड़े मुला ईअं कयो थाल खे ईअं ज़ोर ॾिनई त खीर सभु हिन जे पासे ॾे खीर सभई उन मुले जे पासे अची वियो हुन चयो हे करे त ज़्यादती थो पियो खीर सभु पाण ॾे कयो अथसि बाबा अॼु त दुनिया दीन खां परे थी वई आहे माण्हू बेदीन थी विया आहिनि असांखे हियाम में चीर अथई ईअं जो कयई त विचो अॾ ठही पई खीर हुन ॾे अची वियो ॻाल्हि ॻाल्हि में कमु पाण ॾे रोड़े वियो आहे खीर खे पोइ चवंदा अॼु शिया सुन्नी सभु कमु हुबड़ दुबड़ थी वियो आहे ईअं जो घुमाईंदो भत खीर सभु गॾिजी विया हुन जी ॻाल्हि वांगुरु अॼुकल्ह माण्हू हुबड़ दुबड़ थी विया आहिनि हलिया मुख़्तलिफ़ खाधा खाइण सां इहे बीमारियूं पैदा थियनि थियूं राति जी मानी थोरी खाइजे खाइणु छॾिजे न राति जी मानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो जेको राति जी मानी खाइणु छॾे ॾींदो इहो जल्दी कुराड़ो थी वेंदो जल्दी पोड़ो थी वेंदो खाइजे पर थोरी सुबुह जी मानी मुसाफ़िरनि वांगुरु खाइजे मंझंदि जी मानी बादशाहनि वांगुरु खाइजे राति जी मानी मरीज़नि वांगुरु खाइजे मरीज़ जीअं थोरो जीअं कंदो आहे न हा राति जी मानी थोरी खाइजे भाई मंझंदि जो ॾट जी खाइजे जेतिरो बि खाइणो आहे उहो मंझंदि जी मानी वरी ऐं सुबुह जी मुसाफ़िर परदेसी को टुकड़ो टांबो मिलियो बसि त सुबुह जो ब्रेकफास्ट जेको हूंदो आहे या नेरनि जेका हूंदी आहे उहा मुख़्तसिर कजे चांहि आहे या पराठो आहे या हल्की फुल्की थी वई बसि ऐं मंझंदि जी मानी भली सुठी तरह सां माण्हू खाए राति जी मानी में गोश्त न खाइणु खपे गोश्त आहे या मच्छी आहे राति जे वक़्त में मच्छी खाईंदो त उनजो हाफ़िज़ो ख़तमु थी वेंदो ख़ासि करे जेके तालिब आहिनि या हाफ़िज़ आहिनि इहे गौर सां ॿुधो राति जे वक़्त में जेको मच्छी खाईंदो उनजो हाफ़िज़ जी कुवत ख़तमु थी वेंदी ऐं राति जो गोश्त खाइण सां उहो ॾींहं जो माण्हू मानी खाधई मिसाल हींअर मंझंदि जो मानी खाधई वरी हलंदो घुमंदो अञा ॾींहं जा 2 पहर पोइते आहिनि न उन में हलंदो घुमंदो उहो हज़म थी वेंदो राति जी मानी खाई माण्हू सुम्हे थो त पोइ इहा जेको गोश्त आहे उहो मांह जो हिसो मांह बणिजंदो आहे गोश्त में शामिलु थींदो आहे इन माण्हू जो वज़न वधी वेंदो पेट ते चर्बी ॼमंदी ऐं बेडोलो जिस्म बणिजी वेंदो बीमारियूं वधंदियूं त राति जो सब्ज़ी खाइजे दाल खाइजे या अहिड़ी का हल्की फुल्की ग़िज़ा राति जे वक़्त में खाइजे गोश्त आहे मच्छी आहे या को जेको भलो ताम आहे उहो मंझंदि जे वक़्तु भली खाइजे ऐं मानी खाइण खां अॻु में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ज़रूरु पढ़िजे बिस्मिल्लाह पढ़ण सां मानीअ में जेकॾहिं को ज़हरीला असरात आहिनि या के नुक़सानकार शयूं आहिनि त अलाह साईं उन पंहिंजे नाले जी बरकत सां उन खाधे में शफ़ा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी खाइजे ऐं 3 आङिरुनि सां खाइजे आङूठो अशद ऐं विची आङुर ज़रूरत जे वक़्त में चौथी बि मिलाए सघिजे पंजनी सां खाइणु हरीस माण्हू जो कमु आहे 5 आङिरुनि सां खाइणु ठीकु न आहे के वरी माण्हू हीअ अशद आङुर कढी पोइ खाईंदा आहिनि हिन सां खाईंदा हीअ आङुर वरी ॿाहिरि कंदा आहिनि हालांकि बरकत वारी आङुर ई आहे ई आहे खाइणो इन सां आहे त इहा जेका आहे अशद आङुर इहा ज़रूरु शामिलु हुजे खाधे में ऐं मानीअ जा कॾहिं बि ऐब न कढो
कॾहिं बि कहिड़ी बि मानी हुजे ऐब न कढो, नथी वणे न खाओ बसि, न वणी मिसाल लूणु वधीक आहे ऐं मिर्च वधीक आहिनि, वीचारी रधण वारी उहा बि इंसान आहे न, केॾी महिल को मिशन त कोन्हे त पूरे पंहिंजो ॻाणा टे सां विझंदी, केॾी महिल चपटी सवाई बची थी वञे, केॾी महिल घटि बि थी वञे। तव्हांखे जेकॾहिं खाधो नथो वणे त न खाओ, पर ऐब न कढो। खाधो जेॾी महिल ईंदो आहे न दस्तरखान ते त उहो खाधो अलाह खे अर्ज़ु कंदो आहे, मौला चल मूं मां ऐब न कढनि। खाधो अलाह खे ईअं अर्ज़ु कंदो आहे। ऐं जेको खाधे मां ऐब कढंदो उन जे खाधे में जेका बरकत आहे, रहमत आहे, शिफ़ा आहे, उहा निकिरी वेंदी आहे। ऐं सड़ियल शइ जंहिंखे बाहि साड़े छॾियो हुजे न, उहा न खाईंदा कयो। मिसाल मानी खे सवायो सेक अची वियो, सड़ी वई, कारी थी वई, या चांवर रधिजनि था, उनजो कुन जो हेठों जेको तरो हूंदो आहे उहो लॻी वेंदो आहे, उनखे सिंधी में सॾींदा आहिनि खुरड़। तव्हां छा चवंदा आहियो? उखरण। हा, असां वटि उत्तर में सॾींदा आहिनि खुरड़ ऐं लाड़ में चवंदा उखरण। इहो उखरण जेको कारी थींदी आहे न, इहा न खाइजे। या वरी का शइ मिसाल कबाब पचाइजे थो, बाहि जे मथां सेकबो आहे, पोइ किथे बाहि सवाई अची वई त सफ़ा सड़ी कोयलो कारो थी वेंदो आहे। त इहा जेका सड़ियल शइ आहे बाहि जी, इहा न खाइणु खपे। इन सां पेट जूं बीमारियूं थी सघनि थियूं। हिकिड़ो माण्हू वियो तबीब वटि, चई त पंहिंजो मूंखे पेट में सूर आहे, दवा ॾे। छो थियो अथई? चई इहो खुरड़ खाधमि कारी, उखरण, तॾहिं सूरु पियो आहे। उन तबीब वरी अखियुनि जा बुड़ा ॾिनसि। चई ख़ुदा जा माना मूंखे सूरु आहे पेट में, तो अखियुनि जा बुड़ा ॾिना आहिनि। चई पहिरीं त तुंहिंजे अखि जो इलाजु कयां, अंधो आई या सड़ियल जो खाधई। इहा सड़ियल शइ उहा न खाइजे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, जॾहिं रोज़ो रखो था न, रमज़ान जो रोज़ो आहे या को नफ़ली रोज़ो रखो, रोज़ो जॾहिं खोलियो त अहिड़ी शइ, पहिरीं शइ जेका तव्हांजे पेट में वञे, उहा अहिड़ी शइ न हुजे जंहिंखे बाहि जो सेक आयल हुजे। बाहि जे सेक आयल शइ इहा पंहिंजे पेट में पहिरीं शइ न विझो। पहिरीं शइ अहिड़ी विझो जंहिंखे बाहि जो सेक आयल न हुजे। मिसाल खजूर आहे, पाणी आहे, इनखे बाहि जो सेक न आयल आहे, इहो तव्हां इस्तेमालु। उन खां पोइ भली जेको वणे सो खाओ। ऐं पहिरीं मिसाल खणंदो पकोड़ो, रोज़ो खोलींदो पकोड़े ते, इहा तरियल शइ आहे, बाहि जी सेकियल शइ आहे। इन सां अंदर में बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उम्मत खे मन फरमाई आहे त रोज़ो खोलियो त अहिड़ी शइ सां न खोलियो जेका बाहि जी सेकियल शइ हुजे, सड़ियल शइ हुजे। ऐं मानी खाइण खां पोइ अलाह जो शुक्र ज़रूरु अदा कयो। मुंहिंजा मौला तो मूंखे ही ताम खारायो, तुंहिंजी महिरबानी, तुंहिंजा एहसान, रोज़ी ॾिनई। इहा रोज़ी रब जी वॾी नेमत अथव। हाणे हींअर फ़लस्तीन में जंग पई थी हले, यहूदी मुस्लमाननि जो पाणी मानी खाधो बंदि करे छॾियो। 3 महीना थिया आहिनि उन्हनि वीचारनि खे खाधे जी शइ नथी मिले। 3 महीननि खां उन्हनि खे पाणी नथो मिले। बुख ऐं उञ जे करे उनजा नंढड़ा ॿारड़ा केतिरा फ़ौत थी विया आहिनि, सिर्फ़ु बुख ऐं उञ जे करे। अलाह शल उहो ॾींहुं न आणे तव्हां असांजे मथां जो पाणी बंदि थी वञे, मानी न मिले, भला जहिड़ी तहिड़ी दाल आहे, रोटी आहे, पर रोज़ी रब ॾिनी आहे, खाधव, पेट भरियो, इहो अलाह जो इनाम घटि आहे? इहा नेमत थोरी आहे? जेका बि शइ खाओ, जेका रब खाराई आहे, उन खाइण खां पोइ अलाह जो शुक्र अदा कंदा कयो, बेशुक्री न कंदा कयो।
अल्लाह ताला दिल शान शार असांजी सेहत आफ़ियत सां आमीन।